नाज़रीन, दादू में म्यूनसिपल इंतजामिया पब्लिक हेल्थ खातो सियासत के वर चढ़ी विया, जैं सबब शहर गंदे पानी और गंदगी की लपेट में अची वियो आहे। उन हवाले से पेश है दादू का SS न्यूज़ के रिपोर्टर अकील लाखो की हीअ रिपोर्ट। हाँ जी, दादू में म्यूनसिपल इंतजामिया पब्लिक हेल्थ की नाअहली हुजण करे दादू में जगह जगह ते गंदगी और गंदो पानी बीठल है। इन वक्त असीं बीठा आहियूं दादू में पब्लिक हेल्थ ऑफिस है, उनके मेन गेट है। अगर जो मुझे कैमरामैन तक ॾेखारे ते तव्हां ॾिसी सघो था, हिते जेको आहे गंदगी जा ढेर लगा पिया आहिनि, गंदो पानी बीठल है। अचो त इन हवाले से इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। को भी कोन थो अचे, न का सफ़ाई आहे न को सुथराई आहे। वॾी हालत आहे हिते। हिकु त जेके गाॾियूं बीठियूं हिननि जूं ये ॾाढो परेशान था कनि। ॿियो लंघण जी जगह न आहे। सोच अगरि हली आहे उन मिंटू कयूं अथनि पोइ बि कुझु कोन्हे का। पब्लिक हेल्थ की ऑफिस आहे, उनके गेट के आम्हूं साम्हूं एॾो गंदो पानी बीठल आहे। पब्लिक हेल्थ मेन ऑफिस आहे, जेको गंदो पानी निकाल करण में हिननि जो अहम हथु हूंदो आहे। हिते ही पानी बीठल आहे, त पोइ शहर जी छा सूरत हाल हुई, छा सम्झो। ॾाढी सूरत हाल दादू जी ख़राबु आहे, पर हिन असांजी घिटी तमामु ख़राबु आहे। हिते केरु न को ऑफिसर असां ऑफिसरनि खे बि चयो आहे, हिननि खे बि चयो आहे हे पब्लिक हेल्थ जी घिटी आहे, साफ़ कराए, पर इहे बि कोन था ॿुधनि। दादू शहर में सफ़ाई जो जेको निज़ाम आहे उहो धरम भरम लॻो पियो आहे। रोड रस्ता नालियूं उथली पियूं आहिनि ऐं गटरनि जो पाणी जेको आहे घरनि में दाख़िल थो थिए पियो। म्यूनसिपल इंतज़ामिया अरबे में पंहिंजी बजट हूंदे बि पंहिंजा पेट भरण में पूरी आहे ऐं को बि अवामी कमु न कयो थो वञे। पब्लिक हेल्थ जा नुमाइंदा बि उन्हनि सां शामिल आहिनि, ॿिट भञा पिया आहिनि। जेका पंहिंखे पब्लिक हेल्थ खे सिहत ॾियणु खपे ऐं नेकाल करणु खपे, उन पंहिंजी ऑफिस जे साम्हूं 3 फुट पाणी बीठो आहे ऐं पूरी ऑफिस गंदगी में लॻी पई आहे। 10 चकर हिननि खे कंप्लेनूं करे करे थकिजी पिया आहियूं, पर हिन जे कन ते का बि जू नथी चुरे। लिखत में म्यूनसिपल खे 15 खां 20 चकर कंप्लेन ॾेई चुका आहियूं, उन खां पोइ बि हिननि जे कन ते का जू कोन थी चुरे। शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो इहो ई चवणु हो त हीअ पब्लिक हेल्थ जी मेन घिटी आहे, जिथे गंदगी जा जेको आहे ढेर लॻो पिया आहे, पानी गंदो बीठल आहे। हिननि खे इलाइक़े वासियुनि खे हिते अचु वञ में मुश्किलातूं पेश अचनि थियूं। हिननि बार बार म्यूनसिपल इंतज़ामिया ज़िले इंतज़ामिया पब्लिक हेल्थ खे शिकायत कई आहे, उन बाद बि हिननि जो अज़ालो न थियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते हिननि ऑफिसर में वेठल कामूरनि खे हटाए संदसि ईमानदार ऑफिसर मुक़ररु कया वञनि ऐं असांजी घिटी मां जेको आहे उहो गंदो पाणी ऐं किन किचिरो खणायो वञे। कैमरा टीम सां गॾु अकील लाखो SS न्यूज़ दादू।